वालेकुम सलाम साईं। आदा हाजी मुठल साहब कुछ ॾियारनि खां ई सिलसिलो हले पियो तव्हां विस बिरादरीअ ते इल्ज़ाम पे तराशी पिया कयो त नंढड़ीअ सां 3 ॼणा ज़्यादती कई आहे तव्हांजी प्रॉपर्टी ते हू कब्ज़ो कई वेठा आहिनि। उन खां बाद हू कल्ह अवामी प्रेस क्लब जे सथ ते अची करे हुननि बि प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे तव्हां ते इल्ज़ाम तराशी कई त छा चवणु चाहींदो? साईं उन लाइ असां चवंदासीं त इहो साईं जेका बि उन्हनि प्रेस क्लब कई आहे कई आहे प्रेस का उहा सॼी ग़लति आहे ऐं झूठी आहे साईं। साईं मौलाना साहब जेको सदर दीन आहे वीसर उन जेका राति ॻाल्हायो आहे इहो सॼो कूड़ आहे सॼी ग़लति आहे साईं। इहो सॼो कूड़ आहे। असांजो ॾोही आहे यासीन परवेज़ साईं असांजे घर में जेको सॼो मसइलो थियो आहे इहो सॼी दुनिया खे ख़बर आहे सॼे पाड़े खे ख़बर आहे साईं इहो मसइलो थियो आहे। असां जायूं जॻहियूं फिटी करे असां हेॾे रते ते खां हेॾे शिफ्ट थिया आहियूं। असां मिल्क तां किरोड़नि जूं मिल्क तां असां फिटी करे आहियूं जिते 30 साल असां रहिया आहियूं उहे शहर असां फिटी करे असां लाड़ काणे आहियूं साईं। असांखे 8 ॾींहं तंग पियो करे फोटू नेट ते ॾेई करे असांखे 20 लख ॾियो 10 लख ॾियो 30 लख ॾियो भतो ॾियो तॾहिं छॾींदोमांव बदर ॾे वञूं लियाकत ॾे वञूं इमामदीन ॾे वञूं को बि साईं असांजो मसइलो तदावारी का बि कोई न पियो करे। इन पाड़े वारनि ॾे तारिक सुमरो हिन वक़्तु जीअरो वेठो आहे ऐं जमील बानाणी ऐं अमीर बख्श शर जेको गुज़ारियो आहे हिन वक़्तु जंहिंखे मारियो उनजो पुटु हिन वक़्तु वेठो आहे ज़िंदा। इन 3 खे मां वठी आयुमि ओताक में मंझंदि जो लियाकत सां मिलियासीं। उहे 3 माण्हू यासीन जे वीसर जे दर ते विया उनजे पीउ सां ॻाल्हाईंदो बाबा हे तूं नेट ते फोटू छो थो ॾे हे छो थो मसइला करे साईं चई मां न ॾींदुमि ॿीहर। वरी 8 ॾींहं गुज़रिया वरी उहो ई सिलसिलो उहे नेट ते फोटू इहे अथसि मूंखे हेतिरा पैसा ॾियो हेतिरा जॻह जेका साईं मां ॾिनी आहे पंहिंजो माईअ खे खोखरियाणी खे साईं तकीशा खे साईं तकीशा मूंखे 10-15 ॾींहं अॻ में घुरायो त भाउ हिन मसइले खां मीराणी वारे मसइले खां अॻ में छोकिरे जेको पकड़ियो आहे इन खां अॻ में त भाउ छोकिरो मूं ॾे यासीन 2 दफ़ा दर ते आयो आहे त इहे जायूं छो वरितियूं अथव इन ते फॾो आहे इहे जायूं फिटी कयो इन्हनि जा पैसा जेके रहियल अथव इहे न ॾियो। हिन वक़्तु साईं तकीशा जीअरो आहे। उन खां पोइ साईं माई मूंखे फ़ोन कई अथव हे राति मूं ॾे आयो राति अधु राति आयो मूं ॾे यासीन त इहा जॻह सुभाणे ख़ाली कर इहा जॻह मां ख़ाली कराईंदुमि इहा जॻह मुंहिंजी आहे। मां सुबुह जो साईं तूं सवेरे हुन माईअ खे खणी लियाकत जे दरवाज़े ते आयासीं। लियाकत जो छोकिरो निकिरी आयो लियाकत घर अंदरि हो उहा माई जीअरी वेठी आहे उहा माई सिधो वई लियाकत ॾे रो लाए रखियईं त मां 12.5 लख भरिया आहिनि उन्हनि खे ॾिना आहिनि अञा 16.5 लख मूंखे ॾियणा आहिनि 28 लखे में जॻह जो मां सौदो कया हाणे मां काॾे वञा उन्हनि खे मां पैसा बि ॾेई छॾिया हाणे मां उन्हनि खे कीअं जाइ ख़ाली करे ॾियां मूंखे महिरबानी कर। लियाकत चयो त तूं माई वञी वेह जाइ में असांजी भेण आहे न्याणी आहे तूं वेह जाइ में तोड़े ॿीहर न ईंदो। उन खां बावजूद ई वरी 2-3 ॾींहं गुज़रिया वरी उहो ई दर ते त बाबा जाइ ख़ाली कर इहो दर ते। उन खां पोइ साईं राति जो वियो शाम जो मुंहिंजे भाउ जी रियाज़ जी जाइ ख़ाली उनखे वञी तालो हयईं। दुकान जूणे जो वेठो आहे बोज़दार वेठो आहे उहे जीअरा वेठा आहिनि उन खां पुछो उन्हनि खे चयईं त सुभाणे इहे दुकान ताला हणंदुमि हिननि ते फॾो आहे इहे जायूं बंदि कयो दुकान सुबुह जो न खोलियो दुकान। अच्छा हू त चवनि त सौदागरी बि असां कराई आहे उनजा एग्रीमेंट या पेपर ॾेखारियो सावर मीराली थियो कोई SHO आहे महबूब बिरोई ऐं इन्हनि सां तव्हां ॿियो सैयद आहे महबूब बिरोई सां सौदो कया उहो सुधीर करायो आहे हाजी निहाल इन परहेज़ मुंहिंजे सौदनि में ई न आहे ठीकु आहे न साईं। उहो मुंहिंजो मीरल जखरे ॾे प्लाट आहे जेको हिननि विसरनि जे भरिसां न आहे जेको मां महबूब सां सौदो कया मीरल जखरे ॾे प्लाट आहे उहो मां पाण सौदो कया सुधीर सां ऐं इन सां निहाल खोखर सां मुंहिंजे कंहिं बि सौदे में न आहे। इल्ज़ाम तराशी थो करे सॼो राति ग़लति ऐं कूड़ हयो आहे त मां सौदे में इहे दस्तावेज़ साईं हुननि खां वरिता अथई। अच्छा उन खां अलावा हिकिड़ो ॿियो बि हुननि इल्ज़ाम हयो तव्हांजे तव्हां त न्याणीअ जो मूं ते ज़्यादतीअ जो पंहिंजो इल्ज़ाम था हणनि उन टाइम ते मां ज़वारीअ ते वियल हुयमि सरासर कूड़ हिन बारे में साईं इहो 8-9 महीननि जी इहा ॻाल्हि आहे पोइ 8 महीने में थियो आहे 9 महीने में थियो आहे ज़वारी अॻ में करे आयो उन खां मोटी आयो आहे उहो हिते हुयो परवेज़ साईं जेको इहो मसइलो थियो आहे हिते हुयो इहो अॻ में ज़वार ते वियो आहे या न वियो आहे उहो ख़ुदा खे ख़बर आहे। इहो जॾहिं असांजो मसइलो थियो आहे इहो परवेज़ थियो आहे परवेज़ खे ख़ुदि मां हाजी निहाल खे चयो भाउ परवेज़ हे मसइलो कयो आहे परवेज़ खे हिदायत कर ऐं पंहिंजे भाइटे खे हिदायत करे। अच्छा इन बारे में जीअं हुननि एविडेंस ॾेखारिया ऑडियो रिकॉर्डिंगूं ॾेखारियूं त मुंहिंजो न आहे अहिड़ी काई ॻाल्हि न आहे तव्हां असांखे न आहे रोकियो बिरोई बि हुन में थी वियो ॿियो जेको आहे सावन मीराली थी वियो काफ़ी माण्हुनि जी हुननि रिकॉर्डिंग रखी आहे तव्हां असां हिन बारे में कोई ॻाल्हाए सघे थो त असांखे हिननि हा रोकियो आहे असांखां पैसा रोकाया साईं उहो जेके ताला हयां अथई जॻह रोकण जी साईं न ताला हयां अथई उमराणी चौक ते जॻह खे उहो मुंहिंजो माइट आहे साईं ॻोठ जो गनी खोखर उनखे राति जो जॾहिं ताला खोलण लियाकत मां फ़रियाद कई जेको आहे पुलिस आई उन खां पोइ लियाकत खोखर राति जो वियो पुट खे साण करे गनी खोखर जो दरवाज़ो खड़काईंदे बाबा तालो खणी आ पंहिंजो ऐं मां हे तालो भञा थो हण तव्हां पंहिंजो तालो मुंहिंजा छोकिरा हणी विया आहिनि मां हाणे ताला खोलियां थो जॻह जा हे ताला तव्हां पंहिंजा आणो गनी खोखर वेठो आहे चओ त मां हाणे ताईं तव्हां सां ॻाल्हायांसि सावर आप तो ना छो भला
यार मां हुयुमि थोरो कमनि कारनि में अछा इहो पंहिंजो जॾहिं जॻहियुनि खे ताला हयां हूं नालो वठो अब्दुल गनी जॻहियुनि खे जॾहिं ताला हयां हूं त पंहिंजो लियाकत होॾे आयो न त तालो जेको आहे सो पंहिंजो खणी हणां त मुंहिंजा छोकिरा ताला हणी वञे तालो मां भञां थो रात जो पाण तव्हां ॾे आयो लियाकत पाण ॿियो कहिड़ो सो गॾु माना टे ॼणा पोइ तोखे चयूं तालो पंहिंजो खणी आ असां तालो भञूं था असांजो छोकिरो हणी वियो तालो पोइ तव्हां पंहिंजो तालो हुयो माना लियाकत वारो जेको छोकिरो हणी वियो तालो उहो भॻुव सही आहे ठीकु जीअं त पोइ हिन मसइले खां बाद उन न्याणीअ सां छा थियो मसइलो उन बारे में कुझु ॿुधाईंदो साईं असां न्याणी जो जेको आहे सो असां कहिड़े हिसाब सां ॾिनी हुन ते सॼो दुनिया ॿुधो इल्ज़ाम आयो असां उहा इल्ज़ाम करे न्याणी असां ॾिनी उन्हनि खे जेको आहे सो उन न्याणी जी त ज़िंदगी वई हली न उन ते ज़िंदगी जो चुटो लॻी वियो त मां कहिड़े इल्ज़ाम में आहियां जेका ॾहीं जमायत पढ़ंदी साईं असांजी न्याणी ॾहीं जमायत पढ़ंदी हुनजे पीउ ख़्वाब ॾिठा हूंदा त इहा जेका नंढड़ी पढ़ाई मां तयारु करे का उन्हनि खे नौकिरी वठी हुनजो पीउ साईं सऊदीअ में मज़ूरी कंदो कार हलाईंदो अरब जी जेका हुनजो ₹1,00,000 महीनो हुयो जेको हुनजो गुज़र सफ़र हलियो पियो हाणे उहो मसइलो थियो उन सां उनखे घुरायोसीं साईं मिसकिन खे उनजा हिन वक़्तु कराची ड्यूटी थो करे ₹30,000 महीनो आहे तव्हां लॻायो हिसाब त 20,000 ॾे कराची किरायो जॻह जो बाक़ी 10,000 मूं 8 भाती कहिड़ो गुज़र सफ़र थींदो साईं असां सां वॾो हिकिड़ो ज़ुल्म थियो आहे वॾो नाहक थियो आहे साईं हिन क़ुर ते असां आला अमरदारनि खे इहे SP लाड़काणो DIG लाड़काणो खे अपील था कयूं त असांजी मदद कयो हिन क़ुर ते साईं इहे जेको ॻाल्हियूं कनि था सभु इल्ज़ाम मूं ते कूड़ा आहिनि साईं जेको विसर जो इल्ज़ाम आहे उन मारणे जो इहो साईं असांजो दोस्त हुयो शाहनवाज़ जो पुटु साईं मुंहिंजो पाड़े जो उन्हनि सां असांजो फैमिली रस्तो आहे उहे असांजा तमामु पहिरीं प्यारा आहिनि उहे हिननि जा माइट ई न आहिनि क़ौम में हिन चए थो जेको इल्ज़ाम असां ते लॻो आहे जॾहिं साईं इल्ज़ाम लॻो आहे परेज़ चए थो असांजो चाचो भाटियो मारियो थी त साईं परेज़ मुंहिंजे जॻहियुनि जा सौदा कीअं कराया जॾहिं मां हुनजो भाटियो या CID करे मारायो एॾी दुश्मनी मां खई आहे त पोइ मुंहिंजा सौदा परेज़ राति दस्तावेज़ ॾेखारिया त मां सौदा कराइनि कोई बि माण्हू दुश्मनी वारो उनजा सौदा जॻहियुनि जा कंदो को बि मुंहिंजो सौदो हिननि कयो आहे इहो सॼो कूड़ा राति जेका बयानबाज़ी थी आहे सॼो कूड़ा हिनखे मां ग़लति थो कयां रिजेक्ट थो कयां अच्छा आख़िरी सुवाल तव्हां खां कंदुमि जेको हुननि खां बि लास्ट में कयूं असां वटि हिकिड़ो सिस्टम अहिड़ो आहे त हर मसइले जो हल कढंदा आहियूं राॼूनी तरीक़े सां इन तरीक़े सां तव्हां बि कोई हल कढणु चाहियो था साईं असां राॼूनी मसइले जे लाइ हल कढण लाइ त 9 महीना लॾे ट्रपड़ खणी आयासीं त इहो मसइलो हल थिए असां विढ़ण जहिड़ा न आहियूं ग़रीब आहियूं मिसकिन आहियूं असां लॾे आयासीं त को असांजे चङो मठो ईंदो को माण्हू मोकिलींदा पर 9 महीननि में रहंदो असांखे टार्चर ॾिना अथऊं माण्हू त न मोकिलिया अथऊं रहंदो असांखे ब्लैकमेल कयो अथऊं त 20 लख ॾियो 30 लख ॾियो असां अॼु बि राज़ी आहियूं त कंहिं मौज़े सुठे माण्हू वटि ईमानदार वटि असांजूं ॻाल्हियूं थियनि असां हिन क़ुर पाक ते राज़ी आहियूं साईं